असां कोटड़ी जी किले जी मेन गेट जे पासों क्रॉस कयूं था। ही ज़बरदस्त मंज़र पहाड़ी इलाइक़ो। कोटड़ी जी जो इलाइक़ो ही आहे। अंदर असां आया हूँ ऐं ही अंदर जा मंज़र आहिनि। किथे किथे दुकान वारा, पंचर वारा, ही पत्थरनि जो कमु बि हिते हले थो शायदि। पत्थर ॾिसो। पथरीलो इलाइक़ो आहे सफ़ा। ये डेवी तो ना किले रे। किलो साम्हूं हे गलियूं उन जूं किले जूं, ही घर नकवी हाउस। ये इर्द गिर्द जा घर के कच्चा के पक्का ऐं पुराणी बिल्डिंगियूं। ये पुराणा घर ड्रथा पिया आहिनि। माण्हू था लॾ पलाण करे आहिनि पर ख़ाली कचियूं गारे वारियूं जेको आहे सो भितूं। किथे किथे माण्हू रिहाइश पज़ीर आहिनि, वरी किथे किथे उथी विया आहिनि। हा, ही असां हिन जे पोएं पासे रहंदा हलूं किले जे। ही साम्हूं ॾिसो, ही दीवार जेको आहे सो वॾी पुराणी आहे। ऐं ही जेको आहे सो ही दीवार ॾिसो। ही मार्केट आहे जेकी बंदि लॻी पई आहे, टोटल मार्केट आहे।